लोली वचन ना गोली मुझे सिकील दा बाऊ गोली ज्यादा दो खिली खीर बेन पुटड़ा ये मुके जर नहीं है पुट। सिंध जी बहादुर ऐं मज़ाहमत जी अलामत बणियल माई जिंदो मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारे बुखूं काटण ते मजबूर आहे। टंडो बाहवल वाक़िए में सभ खां वधीक मुतासिर थींदड़ अमा जिंदो खे सभिनी विसारे छॾियो, पर जर्नलिस्ट्स राइटर्स फॉर ट्रुथ एंड जस्टिस पंहिंजो अवलीन फ़र्ज़ सम्झंदे माई जिंदो जे घर वञी सहायता करण सां गॾु खेसि मोबाइल फ़ोन ॾेई उन में अकाउंट खोलाए ॾिनो त जीअं सिंध वासी संदसि माली सहायता करे सघनि। गोपाल जो खानो ख़राब खुदा करे हिननि जी बनी खणी वियो मुंहिंजी बि खणी अलाए रखियो मोकी न थियो कंदलेस बरसिंग मोकींदी मेरा। माई जिंदो पंहिंजा ॾुख ॿुधाईंदे चयो त हिकु पासे हू बुखूं काटण ते मजबूर आहिनि त ॿिए पासे ॻोठ जो बाअसर वॾेरो अलाह रखियो गोपांग संदसि ज़मीन ते अञा ताईं कब्ज़ो कयो वेठो आहे ऐं हू खेनि ॻोठ मां लॾाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हीअ असां तंज़ीम ठाही आहे जर्नलिस्ट राइटर्स फॉर ट्रुथ एंड जस्टिस। इहा जेका असां तंज़ीम ठाही आहे इन तंज़ीम जो जेको ख़ासि मक़सदु आहे त मज़लूम माण्हूअ जी सपोर्ट करणी आहे, मज़लूम सां गॾु बीहणो आहे। मां जिंदो सिंध जो उहो तारीख़ साज़ किरदारु आहे जंहिं वक़्त जे जाबरनि खे झुकाए रखियो ऐं हिन अज़ीम कुर्बानी ॾेई उहो जेको हिन जे पुटनि जो क़ातिल हुयो उनखे फांसीअ जे फंदे ताईं पहुचायो। मुंहिंजी 5 खटियूं ख़ाली थी वियूं, उन्हनि जी कुर्बानियूं वरी उन लाइ वरी चवे थी नाज़िम जोखियो जी अमर खे उन जी वनीअ खे चवे थी जीअं आऊं विड़ी आहियां, जीअं आऊं 6 महीना जेल में वेही आहियां तईं बि इन बहादुरीअ सां इन हिमत सां तईं पंहिंजो केस विढ़ंदा। तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे थी, परेशान आहे, 2 वेला मानी लाइ परेशान आहे। हुते घर मां 5 लाश निकिता आहिनि, उहा तकलीफ़ हुनखे आहे। अॼु बि उन्हनि खे बे इंतिहा यादि करे थी ऐं तमामु घणो रोए थी, परेशान रहे थी। सिंध जी ही बहादुर औरत ऐं मज़ाहमत जी अलामत अमा जिंदो अॼु मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। अचो त सभु सिंध वासी गॾिजी अमा जिंदो जी माली सहायता कयूं त जीअं ही पंहिंजे बचनि सां सही नमूने सां ज़िंदगी गुज़ारे सघे। कैमरामैन नसीब रिंद ऐं साथी रिपोर्टर जान मोहम्मद सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।